ऑफिसर हिनजी जान अज़ीज़ अथई न त इहा पिस्टल जो हथ में अथई एक्शन कयो ॼट आहीं ऐं ॼट ई रहंदे मुंहिंजो त नसीब बिगड़ियल हुयो जो तोसां शादी थी ज़हर ॾेई मारे छॾे न पर तोसां शादी न कराइनि हा मूं त ॿुधो आहे दुबई में रहण वारा ॾाढा एडवांस हूंदा आहिनि पर भाईजान तव्हां त उते रही बि असरु न पियो साईं मुंहिंजा दुनिया तरक़ी कंदी थी वञे उन सां गॾिजी अॻिते न वधण वारा कॾहिं बि अॻिते न वधी सघंदा ड्रिंक करणु सिगरेट पीअणु घटि कपिड़ा पाइणु ऐं नाइट क्लब में नचण खे तव्हां तरक़ी था चओ घर जी 4 दीवारी में क़ैद रहण खे तूं तरक़ी थो चईं उफ़ मूंखे त यकीन नथो अचे त मुंहिंजो भाउ दकियानुसी सोच जो मालिक आहे साईं मुंहिंजा अॼुकल्ह इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐब नथो सम्झो वञे इन जो मतिलबु त तव्हां नई तहज़ीब जा शाहकार आहियो पर मां त उहो ई सदियुनि पुराणो इंसान आहियां जंहिंखां तव्हांजी इहा बेहयाई कॾहिं बि बर्दाश्त न थींदी तूं दुबई मां आएं छाजे लाइ भाईजान मां दुबई वञी वॾी ग़लती कई हुई मां जेको कुझु हिते कमायां पोइ शायदि उन मां कुझु बचत कयां हा त मूंखे अॼु ई ॾींहुं ॾिसणो न पवे हा ॼट आहीं ऐं ॼट ई रहंदे मुंहिंजो त नसीब बिगड़ियल हुयो जो तोसां शादी थी ज़हर ॾेई मारे छॾे न पर तोसां शादी न कराइनि हा मूं त ॿुधो आहे दुबई में रहण वारा ॾाढा एडवांस हूंदा आहिनि पर भाईजान तव्हां त उते रही बि असरु न पियो घर जी 4 दीवारी में क़ैद रहण खे तूं तरक़ी थो चईं साईं मुंहिंजा अॼुकल्ह इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐब नथो सम्झो वञे
तव्हांजे चवण मुताबिक़ कार जी ब्रेक फेल कई हुई। हाणे तव्हां पंहिंजो वाइदो पूरो कयो। वरी ॿीहर कंहिं ॿिए जी ब्रेक फेल करणी हुजे त मूंखे ज़रूरु यादि कजां। मां हिकु ॼणे जी ब्रेक फेल करण लाइ तयारु आहियां। अल्लाह हाफ़िज़। लाश खे ॾिसी करे सुञाणप जी कोशिशि करियो। लाश एतिरो ख़राब थी चुको आहे जो सुञाणप जे लाइक़ु ई न आहे रहियो। शुएब भाईजान, भाईजान। कंट्रोल योर सेल्फ। साईं मुंहिंजा लाश त वाकई सुञाणप खां चढ़ियल आहे। एक्सीडेंट जे बाहिस कार खे तमामु घणी बाहि लॻी वई, जंहिंजे करे लाश सुञाण खां ॿाहिरि आहे। तव्हांखे यकीन आहे त ही शुएब ई आहे? ॿियो भला केरु थो थी सघे? हू असांजी आॾो ई कार में चढ़ी रवानो थियो हुयो। मां पंहिंजे भाईजान खे सुञाणण में ग़लती नथो करे सघां। हीउ मुंहिंजो भाईजान ई आहे। उफ ख़ुदाया, हाणे मां हिन दुनिया में अकेलो थी वियुसि। मूंखे यकीन नथो अचे त शुएब हाणे हिन दुनिया में नाहे रहियो। असांखे हुन जो शिनाख़्ती कार्ड वॉलेट मिली आहे, जंहिंमें रक़म बि आहे थोरी घणी, ऐं पर्स में रखियल सामान जो काफ़ी हिसो सड़ी पियो आहे। दुबई जी टिकट भी मिली आहे जेका काफ़ी सड़ी चुकी आहे। शुएब खे दुबई मां आए सिर्फ़ु 3 ॾींहं थिया हुया। साईं मुंहिंजा ही डेड बॉडी कॾहिं था असांजे हवाले कयो? शाम ताईं तव्हांखे लाश मिली वेंदो। जेको मूं ॿुधो आहे, छा वाकई सच आहे? हा जुनेद, साईं मुंहिंजो हाणे दुनिया में न आहे रहियो। इहा त वरी सदमे जी ॻाल्हि आहे। ओ जुनैद, मूंखे सहारे जी सख़्त ज़रूरत आहे। मां सफ़र टुटी पई आहियां। हिमत मां कमु वठि, मां आहियां न। नई तारीफ़ साईं मुंहिंजा ही फैमिली फ्रेंड आहे। सर, आख़िर ही सभु कुझु कीअं थियो? ज़ाहिरी तौर ते ही रोड जो एक्सीडेंट ई आहे, पर तव्हांखे ॿुधाइण में को हर्ज न आहे त कार जी ब्रेक फेल हुई। हिन जो मतिलबु त के भाईजान खे मारण जी कोशिशि कई आहे। पर इहो इत्तेफ़ाक़ बि थी सघे थो, ईअं न जुनैद? तव्हांखे पंजनि खे शहनि सां ज़रब करण जी काई ज़रूरत कोन्हे। इहो कमु असांजो आहे। बाबर, अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ छो यूज़ कंदो आहीं? इहो इन्हीअ जी कहाणी जेकी तोखे सम्झ में न अचे। ओके, ॾिसो, हीउ मसइलो काफ़ी गंभीर थो लॻे, हिन लाइ असांखे कड़ी महिनत करणी पवंदी। इन करे को बि फ़ैसिलो करणु हींअर ग़लति थींदो। बाबर, तूं हिन सभिनी खे तव्हां वठी वञ। राइट सर। अचो अचो। अल्लाह भली कंदो।
मूंखे हैरत इन ॻाल्हि जी आहे त लाश खे सभिनी सुञाणे वरितो, हालांकि लाश सुञाणण जो लाइक़ु ई न रहियो आहे। डॉक्टर साहब, कुझु रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि जेको पंहिंजो वजूद महसूसु कराईंदा आहिनि। हिन लाश जो हिकु भाउ हुयो ऐं हिकु ज़ाल, हिक सां रूह जो रिश्तो ऐं हिक सां खून जो रिश्तो हुयो। ठीकु आहे, पर जेके बि किरदार बीठा हुया, मूंखे हुन जे फेस एक्सप्रेशन में काफ़ी मिलावट लॻी ऐं मां मुतमइन न थियुसि हुन जे एक्सप्रेशन खां। मतिलबु त हिन शख़्स खे क़तल करण लाइ हिननि सभिनी गॾिजी मनसूबो ठाहियो आहे। डॉक्टर, इहो सिर्फ़ु हिकिड़ो अंदाज़ो आहे, मे बि मां ग़लति हुजां। मुंहिंजी गैर मौजूदगीअ में जेके बि फ़ैसिला थींदा आहिनि उहे ग़लति ई हूंदा आहिनि। हर फ़ैसिले में मुंहिंजी मौजूदगी ज़रूरी आहे। बाबर, कुझु कंट्रोल कर पाण ते, एॾो मचलो न थींदो कर। मूंखे मुश्ताक साहिब जी पार्टी में वञिणो आहे। डॉक्टर, गॾिजी हलूं था, मूंखे बि इनवाइट कयो वियो आहे। सर, पोइ मां बि तयारी वठां? नो, तुंहिंजे हिते हुजणु तमामु ज़रूरी आहे। लाश खे वारसनि जे हवाले करण खां पोइ जेके हल्कियूं पिल्कियूं कार्रवाई हूंदियूं आहिनि उहे ख़तमु करे छॾिजांइ। बाक़ी शिवा, तव्हां तयारी वठो। सर, शिवा खे हिते छॾे वञो। मुंहिंजो मक़सदु आहे त लाश मां अकेलो। न थैंक्स, मूंखे का ज़रूरत न आहे लाश जे आसपास वेहण जी। हूअं बि मूंखे लाशनि खां ख़ौफ़ ईंदो आहे। शिवा, मां त ज़िंदा बीठो आहियां, मूंखे भउ थींदो। सर, डॉक्टर, तव्हां बि दोस्त थी करे मूंसां धोखो करे वियो। अॼुकल्ह जे दौर में कंहिं ते एतबार ई न करणु खपे। दोस्त दोस्त रहा प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा। ऑफिसर ऑफिसर ना रहा, शिबा शिबा ना रही, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा। Wanted. Wanted. अॼु जी पार्टी में त तमामु मज़ो आयो। हाँ भाभी, छा त पार्टी हुई। एमन बेबी, असां हुन पार्टीअ खां बि वॾी पार्टी कंदासीं ऐं माण्हुनि जा वात बंदि करे छॾींदासीं। मज़ो अचे वेंदो साईं, मुंहिंजा मज़ो अचे वेंदो। साईं मुंहिंजा, तूं इहो भोपे वांगुरु वात पटियूं असांखे छो थो बीठो ॾिसीं? ॻाल्हि ई आहे त होॾे इहो पुराणी सीडी वांगुरु अटकी छा जलाए थो? जेका ॻाल्हि आहे साफ़ साफ़ ॿुधाए। तव्हां पाण ई हली ॾिसो।
भाईजान इम्पॉसिबल। साईं मुंहिंजा तव्हां भला भटकियल रूह आहियो छा? अड़े तूं केरु आहीं ऐं हिते छो वेठो आहीं? ये कुर्सी मुझे पी मूंखे मुझे विरसे में ॾिनी आहे ऐं हिन कुर्सी ते वेहण मुंहिंजो पूरो हक़ आहे जुनैद साहब। तूं शुएब नथो थी सघे। शुएब त हा सारा, मां ज़िंदा आहियां। इहो कीअं थो थी सघे? असां शुएब जे लाश खे पाण न तूं फिराडी आहीं। तूं शुएब जो हमशकल आहीं ऐं उन जो नाजायज़ फ़ाइदो थो वठी। तुंहिंजी भलाई इन में आहे त तूं हितां जल्दी निकिर, न त मजबूरन असांखे कानून जो सहारो वठणो पवंदो। तुंहिंजे ॻाल्हाइण मां मूंखे ईअं थो लॻे त तूं हिन घर जो ॼण मालिक आहीं या हिन घर सां तुंहिंजो को गहरो तालुक़ आहे। मां CID वारनि खे हींअर जो हींअर फ़ोन थी कयां ऐं तोखे जेल में थी विझरायां। फिराडी इंसान। नेक कम में देर न कयो मोहतरमा। हेलो CID। Wanted. Wanted. सर तव्हां हिन खे गिरफ़्तार कयो। ही शुएब जी हमशकल हुजण जो नाजायज़ फ़ाइदो पियो वठे। साईं मुंहिंजा ही दावा करे रहियो आहे त ही शुएब आहे, जॾहिं त असां शुएब खे पंहिंजे हथनि सां दफ़नायो हुयोसीं। जे तव्हां साम्हूं बीठल ज़िंदा इंसान खे नथा सुञाणे सघो त पोइ तव्हां सड़ियल लाश खे कीअं सुञातो? मिस्टर, हु आर यू? सर आई एम शुएब। जेकॾहिं तूं शुएब आहीं त इन जो को सबूत? सर ही आहे सबूत। ये मुंहिंजो UAE जो मेडिकल कार्ड, NIC कार्ड ऐं UAE जी रिटर्न टिकट। सर, ही सबूत नकली भी थी सघनि था। ही कार्ड ऐं टिकट्स नकली भी थी सघनि था। तूं ही कार्ड वग़ैरह चुराया त न आहिनि? मिस्टर, मूं ते चोरी जो इल्ज़ाम हणण खां अवल तव्हां इहा मुकमल जांच करियो त तव्हांजा उहे डॉक्यूमेंट्स तव्हां वटि मौजूदु आहिनि या न। सर, ये सभु शयूं ऑफिस में मौजूदु आहिनि ऐं ऑफिस मां चोरी नथियूं थी सघनि। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे इहो सभु छा थी रहियो आहे। चक्कर त मूंखे बि अचनि था,
पर साईं मुंहिंजा जे ही शोएब आहे त पोइ हू केरु हुयो? सर हू शोएब हुयो पर ही हिकु फिराडी इंसान आहे। एमन तूं त मुंहिंजो सॻो भाउ आहीं, मुंहिंजी रत आहीं। छा तुंहिंजी रत खे का बि छिक नथी थिए? सुञाण मूंखे, सुञाण अमन, मां ई तुंहिंजो भाउ आहियां शोएब, सुञाण मूंखे। जे तूं वाकई भाईजान आहे त पोइ मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सर तव्हां हिन खे गिरफ़्तार छो नथा कयो? सॉरी, हिन वक़्तु सबूत हिन जी फेवर में आहिनि ऐं हिन साबित करे वरितो आहे त ही शोएब आहे। सर असांखे हिन जा फिंगर प्रिंट्स वठणु खपनि। सर आई एग्री विथ यू। तव्हां मूंखे जीअं बि चवंदव मां उहे करण लाइ तयारु आहियां, छो जो मां ई शोएब आहियां सर। ओके, हलो असां सां गॾु। Wanted. Wanted. छा तोखे तुंहिंजो ही रूप सुठो थो लॻे? तोखे ख़बर बि आहे त तुंहिंजे हिन चाल चलत ते माण्हू ठठोलियूं था कनि। हा ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, पर जेके मूं ते ठठोलियूं न कनि उहे पाण वरी कहिड़ा भला आहिनि, पंहिंजे गिरेबान में त ॾिसनि। यार हिकिड़ी ॻाल्हि सच ॿुधाए त माण्हू मूंखे बि रोकींदा आहिनि त तोसां मिलणु जुलणु छॾे ॾियनि, न त बदनाम थी वेंदुसि। मां नथो चाहियां त तूं बि मुंहिंजे करे बदनाम थियो। असांजी दोस्ती तमामु गहरी आहे, मां इहो ॾुख बि बर्दाश्त करे वेंदुसि। कहिड़नि ॾुखनि सुखनि जूं ॻाल्हियूं पियूं हलनि? नेम तव्हां खीर में अचणु थियो। एमन, असां बिना सबब कंहिंजे घर न आहियूं ईंदा, पर तूं इहो ॿुधाए तुंहिंजे घर में जेको कुझु थी रहियो आहे उन जे बारे में तुंहिंजो छा रद अमल आहे? मूंखे पंहिंजे भाईजान जे ज़िंदा हुजण जी तमामु घणी ख़ुशी आहे ऐं हाणे मां इहो फ़ैसिलो कयो आहे त मां हुनजो चवणु ज़रूरु वठंदुसि। मूं नाइट क्लब वञणु छॾे ॾिनो आहे ऐं घर खां ॿाहिरि देरि ताईं वञणु बि छॾे ॾिनो आहे। मुंहिंजे ख़्याल में तुंहिंजे भाईजान खे ख़ुशी उन वक़्तु थींदी जंहिं वक़्तु तोखे मर्द जे रूप में ॾिसंदो। हा मैम, इहा ॻाल्हि त एमन खे मां बि ॾाढो सम्झाईंदो आहियां। तूं हिन जो गहरो दोस्त आहीं? यस मैम, असां ॿई बचपन खां गॾु रहिया आहियूं। पोइ हिन खे सुधारणु तुंहिंजे ज़िमे आहे, न त हिन सां मिलणु जुलणु छॾे ॾे। जेकॾहिं हिन खे तुंहिंजी परवाह हूंदी त हीउ सिधी लाइन ते अची वेंदो। भला तूं इहो ॿुधाए हिन केस जे बारे में तुंहिंजी छा राय आहे? तोखे कुझु ख़बर आहे? नो मैम, मां भला हिन केस जे बारे में कहिड़ो तबसरो कंदुसि। एमन, असां उन जॻह जो ॿीहर मुआइनो कयो आहे जिते तुंहिंजे भाउ जी कार जो एक्सीडेंट थियो हो। असांखे उते ही चैन मिली आहे। ये चैन त इस्माइल जी आहे। गुड, इस्माइल त हिन चैन ते बि लिखियलु आहे, पर इहो इस्माइल आहे केरु? मुंहिंजो कज़न, हुनजो असां सां ठाव न आहे। हू सड़ंदो आहे असां ते, आसूदा जो आहियूं। पाण त बंडारनि जी मिल्कियत खाई खपाए विया, हाणे असांजी मिल्कियत में अखियूं विझी वेठा आहिनि निभागा। मैम,
मौक़ाए वारदात ते हिन चैन जो मिलणु कंहिं न कंहिं ज़ाविये सां इहो साबित थो करे त हिन केस सां किथे न किथे इस्माइल जो को न को तालुक़ु ज़रूरु आहे। यस डियर, मां बि ईअं ई थी सम्झां, पर इस्माइल असांखे हिन वक़्तु किथे मिलंदो? शोएब जी सड़ियल कार में असांखे ही चैन मिली आहे। ओ शिट। ॿुधाए त तूं शोएब जो छो क़त्ल कयो? इस्माइल, तो शोएब जी कार जी ब्रेक छो फेल कई? मूंखे ब्रेक फेल करण जी सुठी रक़म ॾिनी वई हुई। हिन जी तोखे क़ीमत कंहिं ॾिनी? Wanted. Wanted. पोइ भला हाणे छा करणु खपे? हुनखे ख़तमु करिणो पवंदो। भेण, इहो क़दम ॾाढो ख़तरनाक साबित थींदो। मां त इन खां वधीक ख़तरनाक क़दम खयां आहिनि। ही कुझु बि नाहे। शोएब जी कार जो ही ब्रेक फेल ऐं इस्माइल जो मौत। ही वक़्तु इन फुज़ूल ॻाल्हियुनि जो नाहे। शोएब मरी चुको आहे। इहा तव्हांखे बि ख़बर आहे त ही नकली शोएब आहे ऐं ही दौलत जी लालच में आयो आहे, पर मां इनखे इन जे इरादे में कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदसि। ठीकु आहे, असां तोसां गॾु आहियूं। पर साईं, मुंहिंजे ख़तमु कीअं कयो वेंदो भेण? CID वारा। CID वारनि सां मां पाणे पुॼी पवंदसि। पहिरियां मां हिन मां जान छॾायां। अॼु राति मां हिनखे खीर में ज़हर ॾींदसि ऐं पोइ
साईं मुंहिंजा मुहार मञी Are you okay? Yes, sir. इन जो मतिलबु ही साईं मुंहिंजो तव्हांजो माण्हू आहे? यस। शोएब जे लाश मिलण खां पोइ तव्हांजे घर जे नौकर सुल्तान तव्हांजे नाजाइज़ तालुकात जे बारे में असांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो हो, जंहिंजे करे असांखे ही नाटक करणो पियो। इन जो मतिलबु भाभी तूं मुंहिंजे भाईजान खे माराए छॾियो? न न, मां अहिड़ो कुझु बि नाहे कयो। तूं न कयो आहे त ही सभु कुझु कंहिं कयो आहे? सिकंदर या जुनैद? ओ साईं मुंहिंजा मां बेगुनाह आहियां। इन जो मतिलबु त पोइ इहो सभु कुझु तूं ई कयो आहे? हा, शोएब खे मुंहिंजे ऐं सारा जे बारे में ख़बर पइजी वई हुई। इन्हीअ लाइ मूं इस्माइल खे कुझु रक़म ॾेई उनखे राज़ी करे वरितो हो। शोएब जी कार जी ब्रेक फेल करे। ऐं जॾहिं तो ॾिठो त इस्माइल एतराफ़ करण वारो आहे त तूं हुनखे रास्ते मां हटाए छॾियो। कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जेके माफ़ी जे लाइक़ु न हूंदा आहिनि। मां तव्हां सभिनी खे ठाहीअ जे तख़्त ते पहुचाइण जी पूरी कोशिशि कंदुसि। बाबर, शिवा, वठी हलो हिननि खे। खुद को छुपाऊंगा। चलो बेटा। ॿुधायो न सर, ॿुधायो। बी त सही यार।